नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ से कंदासीं। मटियारी भरिसां कार सां हादसो पेश आयो आहे। अफ़सोसनाक वाक़े बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। नाज़रीन, मटियारी भरिसां कार सां हादसो पेश आयो आहे। नींगर फौत थी वियो आहे। जहिड़े हादसे जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हैदराबाद में ईंदड़ तेज़ रफ़्तार कार क़ौमी शहरा ते बीठल ट्रक में वञी लॻी। हादसे में कार में सवार 10 वरनि जो ॿार थरे ते फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। मटियारी भरिसां कार सां हादसो पेश आयो आहे। नींगर फौत थी वियो आहे, जहिड़े 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर फरहान शेख सां। फरहान, हादसे बाबति अपडेट कजो। ऐं ज़ख़्मियुनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी बिल्कुल ॿुधाईंदो हालात मटियारी लॻी खतरो ऐं हालात वासी कार में सवार हैदराबाद तरफ वञी रहिया हुआ तो स्टैंडर्ड मौली लॻो क़ौमी शाहरा ते बीठल ट्रक में लॻा, जंहिं सबब कार में सवार 10 साला जेपी कुझु लौंग तॾे ते फौत थी वियो आहे। जॾहिं त कार में सवार ॿिनि औरतुनि ऐं मासूम नींगरी समेत 5 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में कमल, बेबी, महक, नेहा, ड्राइवर अमीर बदशनासी, जिनखे फौरी तौर मटियारी तालुका अस्पताल मुंतकिल किया वियो, जंहिंमें माण्हुनि जी दहशत लॻी हालत हुअण सबबि हैदराबाद मुंतकिल किया वियो। जी ठीक है फरहान, वरी महिरबानी, तव्हां अपडेट कयो। Next.